ما جاءك من العلم إنك إذا من الظالمين آمنت بالله صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खुदा सां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात काबतुल्लाह शरीफ के क़िबलो करे ॾिना आहिनि ऐं मदीने पाक जे अंदरि यहूद ऐं नसारा इन वॾो आवाज़ उथारियो त कुझु ॾियारा असांजे क़िबले ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ी हाणे वरी बैतुल्लाह ॾे मुंहुं पियो अथऊं। हालांकि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे नाज़िल शुदा किताबनि जे अंदरि तौरेत शरीफ़ जे अंदरि इंजील जे अंदरि इहा वज़ाहत फरमाई हुई। हिन आयत मुबारक में अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाए त वलइन अतैतल्लज़ीन ऊतुल किताब बिकुल्लि आयतिन, जेकॾहिं महबूब तूं इन्हनि खे पंहिंजे क़िबले जा कई दलील कई बुरहान इन्हनि खे ॾीं मां तबिउ क़िबलतक, इहे तुंहिंजे क़िबले ॾे मुंहुं न कंदा। छो जो इन्हनि जो इनकार करणु दलील न हुजण जे करे न आहे, बल्कि हसद ऐं अनाद ऐं बुग़्ज़ जे करे आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाए त महबूब जेकॾहिं तूं काबतुल्लाह ॾे मुंहुं कयो आहे ऐं इन जे हक़ में तूं यहूदियुनि खे दलील ॾी हे क़िबलो इब्राहिमी जेको आहे ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मुंहिंजे लाइ मुक़दर फरमायो आहे त इहे इन जे बावजूद बि तुंहिंजे क़िबले ॾे मुंहुं न कंदा, बैतुल्लाह शरीफ़ ॾे मुंहुं न कंदा। इन करे इहो जो सबबु जी ला इल्मी न आहे, बल्कि इन जो सबबु हसद ऐं बुग़्ज़ आहे तो महबूब सां। मालूम आहे त अक्सर करे इनकार जेको थींदो अथव हसद ऐं बुग़्ज़ जी बुनियाद हीअ अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जी वज़ाहत फरमाई त हसद जेको आहे इंसान खे बर्बाद थो करे। न मञण जो सबबु हसद बि हूंदो आहे, बुग़्ज़ बि हूंदो आहे। इहे शयूं रिश्तेदारी में बि पैदा थींदियूं आहिनि, इहे शयूं पाड़े में बि पैदा थींदियूं आहिनि, माइटनि में बि दोस्तनि में बि पैदा थींदियूं आहिनि। यानी कंहिंखे न मञण जो सबबु इहो न आहे त के इन करे नथो वञे जो हिनखे ख़बर न आहे, बल्कि ख़बर जे हूंदे नथो वञे त उनजो सबबु इहो आहे त हसद आहे, साड़ आहे, बुग़्ज़ आहे ऐं इहा किने में किनी बीमारी आहे। जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे, पाण फरमाइनि था पिया त हसद अमलनि खे ईअं साड़े ख़ाक करे छॾींदो आहे जीअं बाहि जेका सो काठियुनि खे साड़े ख़ाक करे छॾे। त अल्लाह जे महबूब जी ज़ाते बाबरकात खे अल्लाह ताला जी वज़ाहत फरमाई त सुना हबीब त उनखे केतिरा बि दलील ॾे इहे न मञींदा, छो जो इहो इन्हनि जे सीने में तो मुस्तफ़ा जो बुग़्ज़ आहे, साड़ आहे, हसद आहे। छो जो अल्लाह जे महबूब खे मञींदा उहे आहिनि जंहिंजे दिलि जे अंदरि महबूब जी मुहबत हूंदी आहे, सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ ॾे उनजी रग़बत हूंदी आहे। अॻिते इरशाद फरमाए वमा अंत बिताबे क़िबलतहुम वमा बादुहुम बिताबे क़िबलत बाद। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मुंहिंजा बाबा तूं बि हाणे इन्हनि जे क़िबले जी ताबेदारी कंदड़ न आहीं। ईअं न थींदो जो मां तोखे बैतुल्लाह काबो करे ॾियां, वरी उनखे मनसूख़ कयां, वरी महबूब तूं वरी बैतुल मक़दस ॾे मुंहुं करी, इहो बि नामुमकिन आहे। हाणे क़यामत ताईं तुंहिंजी रज़ा जे मुताबिक़ तुंहिंजो ऐं तुंहिंजी उम्मत जो क़यामत ताईं काबो जेको आहे सो क़िबलो रहंदो। यानी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांजे मथां एहसान फरमायो, करम नवाज़ू फरमाई जो असांखे इहो मुक़दस घर बैतुल्लाह करे ॾिनाई ऐं क़यामत ताईं इहो रहंदो। अॻिते इरशाद फरमायो वमा बादुहुम बिताबे क़िबलत बादिन, यहूदी ऐं नसारा इहे पाण में बि ठहियलु कोन्हनि के त बैतुल मक़दस जे अंदरि हिकिड़ी उहा जाइ आहे जंहिं जॻह ते उहा इमारत क़ुदुस जी ठहियलु आहे ऐं वरी उन जॻह ते वरी हिकिड़ी ॿी जाइ आहे जंहिंखे सॾिबो आहे बैतुल लहम, जंहिं जॻह ते हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी विलादत थी आहे। हाणे ईसाइनि वटि उहा जाइ मोहतरम आहे ऐं यहूदियुनि वटि हूअ तामीर जेका हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे ज़माने में ठाराई, उन्हनि वटि उहा मोहतरम आहे। हाणे जॾहिं इबादत कंदा आहिनि त उहे बि पाण में गॾु बीहंदा उन्हनि खे उहे ॿिए में लाड़ो करे वेहंदा आहिनि। हुननि जो मोह जेको हूंदो बैतुल मक़दस ॾे हूंदो आहे यहूदियुनि जो, वरी नसारनि जो मोह वरी बैतुल लहम ॾे हूंदो आहे। यानी उहे पाण में बि एतिरा ठहियल कोन्हनि के मानो जॾहिं जेके इनखे पाण खे ख़बर कोन्हे की त जिहत असांजी कहिड़ी आहे, पासो असांजो कहिड़ो आहे,
मुंहिंजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात इहे पाण में ई नथा ठहनि त ॿिए खे कीअं बर्दाश्त कंदा। पोइ अॻिते अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मुखातिब महबूब जी ज़ात आहे, पर हिनमें ख़िताब उम्मत खे आहे। फरमाए त वलइन इत्तबअत अहवाअहुम मिन बअदि मा जाअक मिनल इल्म इन्नक इज़ल लमिन ज़ालिमीन। पोइ जेकॾहिं तव्हां उन्हनि जे ख़वाहिशनि जी ताबेदारी कयो, त जेके हो चाहिनि था, या की ख़वाहिश जी ताबेदारी, पर इस्लाम ख़वाहिश जी ताबेदारी न आहे, ख़ुदा जी ताबेदारी आहे। इंसान जी ख़वाहिश छा थी पवे? निंड कयां न, सुबुह जो थधो पाणी आहे, या हेॾी प्यारी निंड खे छो मां तर्क कयां? जेकॾहिं इस्लाम ख़वाहिश जो नालो हुजे त मस्जिद में निमाज़ पढ़णु केरु अचे ई कोन। मगर इस्लाम ख़वाहिश जो नालो न आहे, ख़ुदा जी बंदगी जो नालो आहे। यानी इंसान पंहिंजी तबियत सां जंग करे थो, पंहिंजी फितरत सां जंग करे, ऐं अहिड़ो कमु करे थो जेको उनजी तबियत जे मुआफ़िक़ न आहे, ऐं सिर्फ़ु इन करे थो त मुंहिंजा मौला मां पंहिंजे नफ़सानी ख़वाहिश खे तर्क करे हाणे मां तुंहिंजे हुज़ूर में हाज़िर थी रहियो आहियां। इस्लाम जो हर अमल ईअं पंहिंजी तबियत जे मुआफ़िक़ न आहे। हा, खाइण में ईअं थींदो आहे त हीअ शइ मां खावां, हीअ न खावां, हीअ मूंखे पसंदि आहे, हीअ मूंखे खाइण पीअण में तबियत जो इंतिख़ाब थिए थो पियो, पर दीनी आकाम जे अंदरि ख़वाहिश जो इस्तेमालु आहे ई कोन, न वरी हुनजो इरादो आहे। ऐं ख़ुसूसन ख़वाहिशनि खे तर्क करिणी दीन जो नालो आहे। यानी पंहिंजी फितरत सां इंसान जंग करे थो पियो, जो सॼी दुनिया सुती पई आहे, मां ॾोह कयो आहे उथां सुबुह जो मां पाणी सां वधू करे वठी निमाज़ पढ़ां, मां ॾोह कयो आहे, फितरत ईअं अचे थी पई, आदत ईअं अचे थी पई। पर इस्लाम जो फर्मा बरदार बंदो उथी वज़ू करे ख़ुदा जे घर में हले थो पियो, ऐं दुनिया वारनि खे ॿुधाए थो त मां नफ़्स जो ताबेदार न आहियां, मां पंहिंजे रब जो ताबेदार आहियां। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मिन बअदि मा जाअक मिनल इल्म, जॾहिं तव्हां वटि इल्मु अची वियो त काबो बैतुल्लाह, काबो जेको आहे सो क़िबलो आहे, जॾहिं इल्मु अची वियो हाणे उन्हनि जे ख़वाहिशनि जी ताबेदारी न करणी आहे। भली दुनिया रुसे त भली रुसे, अलाह राज़ी हुजे, अलाह जो रसूल राज़ी हुजे। हाणे उन्हनि जी ख़वाहिशनि जी ताबेदारी न करणी आहे। फरमाए त इन्नक इज़ल लमिन ज़ालिमीन। पोइ जेकॾहिं तव्हां जे इल्म जे बावजूद बि पोइ बि ॿियनि जे ख़्यालु था कयो तबियतुनि जो, उनजे ख़वाहिशनि जो, त पोइ इहो ज़ालिमनि जो अमल आहे। अलाह हर मुस्लमान खे ज़ालिमानी अमल खां बचाए। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त इहो हद खां गुज़रंदड़ आहे, जेको ॿियनि जे ख़वाहिशनि जो एतिराम करे थो, दीन इस्लाम जो एतिराम नथो करे। अलाह ताला हिकिड़ो लफ़्ज़ इहो बि फरमाए त मां जाअक मिनल इल्म, जॾहिं महबूब तोॾे इल्मु आयो, त इल्मु अचण खां पोइ ज़िमेवारी वधी थी वञे। हिकिड़ो माण्हू बेख़बर आहे त पंहिंजी जॻह ते आहे, हुनजी बि ज़िमेवारी आहे, छो नथो इल्मु हासिलु करे, जेकी हुनजी ज़रूरत वारी शइ आहे हुनखे हासिलु करे थो न। त हीअ ज़रूरत वारी शइ आहे, घर में खट जो हुजण बि ज़रूरी आहे, खट जे मथां बिस्तरे जो हुजण बि ज़रूरी आहे, पाणी जो हुजण बि ज़रूरी आहे। इहो छा आहे? इहे ज़िमेवारियूं आहिनि, त इस्लाम जूं बि ज़रूरतूं आहिनि, इस्लाम जूं बि ज़रूरतूं आहिनि। यानी निमाज़ पढ़ण जे लाइ निमाज़ जो सम्झणु ज़रूरी आहे, निमाज़ पढ़ण जे लाइ वज़ू जो सम्झणु ज़रूरी आहे, त वज़ू किथां शुरू थिए थो, किथे ख़तमु थिए थो। त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त ऐं महबूब, जॾहिं इल्मु अची थो वञे त पोइ ज़िमेवारी वधी थी वञे। इल्मु अची वियो त ज़िमेवारी वधी वई। जॾहिं तव्हांखे ख़बर पइजी वई त हाणे हीउ बैतुल मक़दस जेको आहे सो मनसूख़ थी वियो आहे, हाणे बैतुल्लाह क़यामत नासिख़ आहे, त हाणे जेकॾहिं कंहिंसां ख़ुशामद करे ऐं उनखे राज़ी करण जे वास्ते ऐं उन अमल शरीयत वारे खे पुठी ॾिए थो पियो, हिन खे ख़ुशि करण जे वास्ते, त इहो ज़ालिमनि जो कमु आहे। ज़ालिमनि जो वारो अमल न कजो, बल्कि तव्हां उहो अमल कयो जेको अलाह ऐं अलाह जे रसूल जी ताबेदारी कयो। अॻिते अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो त अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब यारिफूनहु कमा यारिफूनहु कमा यारिफून अबनाअहुम व इन्न फरीक़म मिनहुम लयक्तुमूनल हक़ वहुम यअलमून। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद थो फरमाए त इहे जेके किताब वारा आहिनि न, इहे मदीने वारे सम्झे सुञाणनि था। हू ज़मीर जेको आहे ग़ाइब जे लाइ आहे, यारिफून हू हुनखे सुञाणनि था, कमा यारिफून अबनाअहुम, जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणनि था। अल्लाह ताला किताब जो किताब अॻ में नाज़िल थिया न, किताब वारा ईअं महबूब तोखे सुञाणनि था जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणनि था। इहे पुटनि जो मिसाल अल्लाह ताला कीअं अबनाअहुम इहो मिसाल पियो ॾिने। सुञाण जे लाइ त ॿिया रिश्ता बि थी सघनि था न। इन करे जो पुटु पीउ खे सुञाण में देरि कंदो आहे,
पुट पीउ खे सुञाण में देरि कंदो आहे। उहो जॾहिं समझदार थींदो आहे न पोइ हुनखे ख़बर पवंदी आहे त हीउ मुंहिंजो जेको आहे सो बाबो आहे, हीउ मुंहिंजो मामो आहे, हीउ मुंहिंजी अमड़ आहे। पर पीउ पंहिंजे पुट खे ॼमण सां ई सुञाणींदो आहे। अलाह ताला फरमायो कमा यारिफून अबनाहुम, जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणनि था न महबूब तोखे हीअं सुञाणनि था। इन मां मुराद छा, 53 साल उमिरि गुज़ारे मके पाक मां पोइ मदीने पाक में आयो आहे। ईअं न जो हाणे तोखे न पई था सम्झनि, पर महबूब जॾहिं तूं ॼाणे हे न उन वक़्तु तोखे सुञाणनि पिया कि इहो हक़ जो नबी आयो आहे। उन जे ॼमण जे टेम में महबूब तोखे सुञाणनि पिया कि इहो हक़ जो नबी आयो आहे। छो जो तुंहिंजूं निशानियूं तौरेत इंजील ज़बूर जे अंदरि मौजूदु हुयूं। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात में इन फरीक़म मिनहुम लयक्तुमूनल हक़ वहुम यअलमून, ऐं बेशक इन्हनि में हिकिड़ो टोलो आहे जेके हक़ खे लिकाइनि था पर उहे ॼाणनि बि था, ॼाणी वाणी लिकाइनि था पिया। हाणे इन हक़ मां मुराद मदीने वारो साईं आहे। बाबा तोखे सुञाणण जे बावजूदि बि नथा मञनि, छो जो हक़ खे ॼाणनि था ऐं लिकाइनि था पिया। हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हु यहूद जो वॾो हिदर हो, वॾो आलिम हो। जॾहिं मुसलमान थियो, घणे ज़माने खां पोइ मुसलमान थियो, हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जीअं ॾिठा ई कलमो पढ़ी मुसलमान थियो। हिकु ॾींहुं हाणे हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला खां पुछा थियो अब्दुल्लाह बिन सलाम खे ख़बर हीअ क़ुरान पाक जी आयत लिखियलु आहे जंहिंमें अल्लाह ताला फरमाए अल्लज़ीन आतैनाहुमुल किताब यारिफूनहु कमा यारिफून अबनाअहुम, त किताब वारा महबूब तोखे सुञाणनि था पिया जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणनि था। इहा क़ुरान पाक जी आयत आहे। तूं यहूद जो वॾो आलिम आहीं, तूं यहूद जो वॾो आलिम आहे, पर इहो हक़ु आहे तव्हां किताब वारा सुञाणो पिया महबूब खे। हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम इरशाद फरमाए ते उमर तोखे ख़बर आहे जॾहिं मां पहिरियों दफ़ो महबूब खे ॾिठुमि त सुञाणे वरितोमांसि, सुञातोमांसि। छो सुञातोमांसि? छो जो मां तौरेत में पढ़ियो हो, ज़बूर में पढ़ियो हो, इंजील में मां पढ़ियो हो, जो मां कंहिंखां न मौजूदो तलब कयो महबूब खां, न वरी कंहिंखां दलील वरितमि, बल्कि ॾिसण सां महबूब खे सुञाणे वरितमि। हा, हिकिड़ो हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम रज़ी अल्लाह जो हिकिड़ो जुमिलो अहिड़ो चयो जेको असां मुसलमान जे लाइ काफ़ी आहे। कहिड़ो हिकिड़ो जुमिलो चई, उहो ईअं कि असां पंहिंजे पुटनि खे मञूं पंहिंजी औरतुनि जे चवण ते, असांजी औरतुनि महबूब जी ज़ात खे न मञूं असां। हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम रज़ी अल्लाह जो कौल मुबारक हो, त माना औरतुनि जो कौल एतिरो मोतबर सम्झो था जो माई खे किथे तुंहिंजो पुटु आहे त असां हुनखे मञूं था पिया, औरतुनि खे एतिरी तरजीह ॾियूं था पिया। पर अल्लाह जे महबूब जूं कई निशानियूं पंहिंजे किताबनि में मोकिलियूं, उन महबूब जो शान छा आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम रज़ी अल्लाह जो कौल मुबारक हो। यानी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो त इल्म अचण खां पोइ हुज्जतूं ख़तम थी वेंदियूं आहिनि, वो सिर्फ़ बाने के खुदा ताला जो फरमा बरदार थियो। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।